नाज़रीन हिते अवां सां अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। खोड़ा शहर के ॾिनल रिंग बंद खे अणॼातल माण्हुनि कट ॾेई टोड़े छॾियो आहे। पाणी शहर अंदर काही पियो आहे। सिमन नाले जो गंदो पाणी मुख्य बस स्टॉप, सब्जी मार्केट रोड, गंबट रोड ऐं ॿियनि घिटियुनि में दाख़िल थी वियो आहे। अहम ख़बर खां अवां खे आगाह करे रहिया आहियूं। खोड़ा शहर के ॾिनल रिंग बंद खे अणॼातल माण्हुनि कट ॾेई टोड़े छॾियो आहे। पाणी शहर अंदर काही पियो आहे। सिमन नाले जो गंदो पाणी मुख्य बस स्टॉप, सब्जी मार्केट रोड, गंबट रोड ऐं ॿियनि घिटियुनि में दाख़िल थी वियो आहे। हिकु भेरो ॿीहर अवां खे ॿुधायूं, खोड़ा शहर के ॾिनल रिंग बंद खे अणॼातल माण्हुनि कट ॾेई टोड़े छॾियो आहे। पाणी शहर अंदर काही पियो आहे। सिमन नाले जो गंदो पाणी रोड रस्तनि ऐं घिटियुनि में काही पियो आहे। खोड़ा मां अवां खे ख़बर ॿुधाए रहिया आहियूं। शहर के ॾिनल रिंग बंद खे अणॼातल माण्हुनि कट ॾेई टोड़े छॾियो आहे। पाणी शहर अंदर काही पियो आहे। सिमन नाले जो गंदो पाणी मुख्य बस स्टॉप, सब्जी मार्केट रोड, गंबट रोड ऐं ॿियनि घिटियुनि में दाख़िल थी वियो आहे।